अॼु केपी जो वॾो वज़ीर जेको आहे उहो सिंध जे 3-4 ॾींहंनि जे दौरे ते पहुचे पियो। पाण पाण कराची जना इंटरनेशनल एयरपोर्ट जे ॿाहिरां बीठा आहियूं। अमीन साहब, 2-3 शयूं जेके आहिनि तमामु ज़रूरी आहिनि। हिकु त इहो आहे त हीउ जेको दौरो आहे केपी जे वॾे वज़ीर जो, उहो PTI इमरान ख़ान खे फ़ाइदो ॾेई सघे थो या नथो ॾेई सघे, ऐं सिंध जे हिन दौरे जी हिन मौक़े ते चूंड छो कई वई आहे, छा चवंदो? शबीर साहब, पहिरीं त माहौल जेको आहे उहो ॾाढो बेकार जुड़ी रहियो आहे। पहिरियों ॾींहुं आहे सिंध त ॿाहूं खोली वियूं पंहिंजूं, सिंध जे माण्हुनि वेलकम कयो ऐं सिंध में हुननि खे सिक्योरिटी जेका आहे मुकमल ॾियण जी यकीन दहानी बि कराई वई आहे। त इहा यकीनन हिकिड़ी ॾाढी पॉज़िटिव शइ आहे। ऐं मुस्तक़बिल में PTI ऐं पीपुल्स पार्टी जो जेको तालुक़ु आहे, जेको सियासी रिश्तो आहे, मुंहिंजे ख़्याल में उनखे हिकिड़ो बहितर करण में जेको आहे मदद ॾींदो। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा त जेको दौरे जो तालुक़ु आहे, सिंध जी चूंड इन जे करे कई वई छो त पंजाब में हुननि जेका बि हिन वक़्तु का बि एक्टिविटी अहिड़ी माज़ी क़रीब में कई आहे, उते हुननि खे अलॻि तरीक़े सां मोह ॾिनो वियो आहे। सियासी मुखालफ़त जे ज़रिए उतां जी सूबाई हुकूमत जे सख़्तु माना जीअं चइबो आहे न, त उहो रद्द अमल जेको आहे हुननि ॾिनो आहे, जंहिंजे करे ही चाहिनि था त असां पंहिंजे कारकुननि खे घटि आज़माइश में विझूं। सिंध ऐं सिंध मां ख़ासि तौर ते सिंध जी दिलि जेको आहे कराची शहर, उहो PTI जी बेस रहियो आहे। PTI हितां सीटूं खणी करे जेको आहे हुनजो वज़ीर आज़म थियो, इमरान ख़ान खे कामयाबु करायो वियो, वज़ीर आज़म बनायो वियो। त PTI चाहे थी त कराची जेको हुनजो बेस आहे, उन बेस खे ॿीहर मज़बूत कजे। ऐं ही मां हिकु दफ़ो कंहिं ॿिए चैनल ते बि इहा ॻाल्हि कई त ही रिवाइवल आहे PTI जो न। त हे अॼु असां ॾिसूं पिया जेको मेलो लॻो पियो आहे, PTI नंढे पैमाने ते ई सही, पर घटि में घटि पंहिंजे कारकुन खे थोरो ॿाहिरि कढी आई आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिनजो फ़ाइदो थींदो। आजिज़ जमाली साहब, 9 मई खां पोइ मां सम्झां थो त ही वॾी हिकिड़ी एक्टिविटी अॼु जेका थियण वञे पई, उहा त ॾिसंदो आहे थी सघे थी कामयाबु या नथी थी सघे। छाकाणि पहिरें ॾींहुं हुनजो शेड्यूल जेको आहे उहो लेट थी वियो आहे, जहाज़ जेको आहे हुनजो फ्लाइट लेट थी आहे। ॿियो इहो त ताज़ो ई हिकिड़ी जेका आहे उहा DGISPR जी हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, जंहिंमें हिन जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो वियो आहे। त ही छा था सम्झो इन सॼे सूरत हाल में, त ही मामिलो केॾांहुं वञे पियो तव्हांजी नज़र में? छा था सम्झो ही ख़ुदि पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध हुकूमत लाइ इम्तिहान न आहे? हिकिड़ो अहिड़ो माण्हू अचे थो जेको कंट्रोवर्शियल बि आहे इदारनि जी नज़र में। ॾिसो, हिन सॼे पस मंज़र खे सम्झणो पवंदो, सियासी पस मंज़र खे। त सुहेल आफ़रीदी वज़ीर आला KP छो थियो? सही, हितां खां वठी जेकॾहिं ॻाल्हि खे शुरू कंदो, सुहेल आफ़रीदी PTI जो हार्ड लाइन वर्कर आहे, यानी इमरान ख़ान जो हार्ड लाइनर वर्कर आहे, जंहिंजे करे हुनखे वज़ीर आला कयो वियो। सही, उन खां पोइ हुन अटैम्प्ट कयो आहे त मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा पियो करे। पहिरियों दौरो हुनजो पंजाब जो, जीअं अमीन साहब चयो आहे, जेको हिकु हद ताईं नाकाम वियो, यानी हुनखे पंजाब जी हुकूमत नाकाम बणायो, उन्हनि खे एक्टिविटी करणु कोन ॾिनो। पर मां इहो थो सम्झां त सिंध हुकूमत हिकिड़े सुठे गेस्चर जो मुज़ाहिरो कयो आहे। मां हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां, छो जो सियासी पार्टियुनि खे, सियासी हुकूमतुनि खे माण्हुनि खे सियासी आज़ादियूं ॾियणु घुरिजनि, सियासी आज़ादियुनि ते पाबंदी न हुजणु घुरिजे। हिकु तरफ़ असां चऊं था त जमहूरी निज़ाम आहे, जमहूरी हुकूमत आहे, त जमहूरी हुकूमतुनि में सियासी एक्टिविटीज़ करण जी इजाज़त हूंदी आहे, पर पंजाब उहा न करणु ॾिनी। उनजे भेट में सिंध हुकूमत हिकिड़ो मस्बत रस्तो अख़्तियार कयो आहे त PTI खे सुठी सरगर्मी करण जी, अॼु ॾिठो एयरपोर्ट ते हुनजे इस्तक़बाल जी इजाज़त आहे, उन्हनि खे बाग़ जनाह ते आचर जे ॾींहुं जलसे करण जी इजाज़त आहे। पर उन सुठे गेस्चर जो ख़ुदि PTI खे बि मुज़ाहिरो करणो पवंदो, इहो इम्पॉर्टेंट आहे। छो जो सुभाणे गारगंद थी, सुभाणे रस्ता बंदि कयूं, सुभाणे सूरत हाल ख़राबु कयूं, त पोइ हुकूमत मजबूर थींदी ऑपरेशन करण ते, लाठी चार्ज करण ते, गिरफ़्तारियुनि ते। त मां सम्झां थो त जीअं हिन चयो त सिंध हुकूमत लाइ इम्तिहान हिन जे लाइ आहे त सुभाणे जेकॾहिं PTI ख़राबु रस्तो अख़्तियार करे थी, त पोइ सिंध हुकूमत छा कंदी? त इहो ख़ुदि PTI खे बि सोचणो पवंदो। उन्हनि जी सियासत जेका डाउन थी चुकी आहे, जेका कंहिं हद ताईं उन्हनि जूं एक्टिविटीज़ ख़तमु थी चुकियूं हुयूं, सुहेल आफ़रीदी जी सूरत में उन्हनि खे हिकिड़ी सरगर्मी करण जो मौक़ो मिलियो आहे, त हू उन मां हिकिड़ो सियासी जमात हुजण जो जेको आहे सो पाण खे साबित कनि। हा, असां वाक़ई सियासी जमात आहियूं, असां हिकिड़ो टोलो या ग्रोह न आहियूं। सियासी जमात जेका हूंदी आहे उहा सियासी दानिशमंदी जो मुज़ाहिरो कंदी आहे। जीअं पीपल्स पार्टी जी हुकूमत सियासी दानिशमंदी जो मुज़ाहिरो कयो, त हुन पंहिंजा मुस्तक़बिल में PTI जे लाइ रस्ता खुलियल छॾिया आहिनि। सुभाणे जेकॾहिं सूरत हाल तब्दील थिए थी मुल्क जी, त पीपल्स पार्टी इहो कयो आहे त
जी PTI सां ॻाल्हि ॿोल जा रस्ता खुलियल रखणु घुरिजनि, जंहिंजे करे सिंध में हुननि खे हुननि लाइ हिकिड़ो सॉफ्ट कार्नर रखियो वियो आहे सिंध हुकूमत जी तरफ़ ते, जंहिंखां मां सम्झां थो त PTI खे मुकमिल तौर ते सियासी फ़ाइदो वठणु घुरिजे, पंहिंजा 3 ॾींहं पंहिंजूं भरपूर एक्टिविटीज़ करणु घुरिजनि, को गंद किचिरो न उछलाइणु घुरिजे। अमीन साहब PTI जी जेकॾहिं पाण ॾिसूं त 9 मई खां पोइ त ॼण PTI ख़तम थी चुकी आहे सिंध में, हिते लियाकत जो तई PTI में हुयो, हिते काफ़ी नाला जेके आहिनि PTI में रहिया, पोइ मायूस थी छॾे विया। हाणे PTI जो फ्यूचर तव्हां छा पिया ॾिसो, या सिंध में हुननि खे कहिड़ी जेका आहे उहा स्ट्रेटजी ठाहिणु घुरिजे? सिंध में PTI जो मुस्तक़बिल हुनजी ईंदड़ हिकमत अमली जे मथां दारोमदार रखे थो। हाणे जेकॾहिं वरी इहो बि सवाल आहे न त जेकॾहिं सिंध में अची करे सोहेल आफरीदी, आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी जी हुकूमत ते तनक़ीद न कंदो त बाक़ी छा ॻाल्हाईंदो? अचे छा लॻे बाक़ी इदारनि ते त हू ॻाल्हाइण मुंहिंजे ख्याल में थोरो अॼुकल्ह थोरो मोहतात थी वियो आहे। असां त इहो बि चवंदा त हुनजो बि थोरो सॉफ्टवेयर अपडेट थी वियो आहे हल्को फुल्को। हाणे वधीक अॼोकी जेका गुफ़्तगू हुनजी हूंदी एयरपोर्ट ते कराची पहुचण खां पोइ, जेका पहिरीं गुफ़्तगू, छो त चवंदा आहिनि अंग्रेजी में त फर्स्ट इंप्रेशन इज़ लास्ट इंप्रेशन। तव्हांजो जेको पहिरियों तासुर बीहंदो न, उहो तव्हांजे अॻिले क़दम जी निशानदेही कंदो त तव्हांजो अॻिलो क़दम कहिड़े क़िस्म जो हूंदो, तव्हां अॻिते छा करणु चाहियो था। 3 ॾींहंनि जो दौरो आहे, वॾो अहम दौरो आहे। ग़लती त मूंखे बि इहो लॻे थो त हिननि इहा कई, सियासी माण्हू जेकॾहिं हूंदा आहिनि न त ॾेखारींदा हिकिड़ो न हणंदा ॿियो आहिनि। हिनखे जेकॾहिं वाक़ई हेॾे सिंध अचिणो हो त ख़बर इहा अलाए छो ॿाहिरि आहे या कीअं आहे, घटि इहो त थी सघे थो इदारनि जे तरफ़ां या मौसम जी ख़राबी जे करे जेको रीज़न ॼाणायो वियो आहे, जेको हुनखे डिले कयो, राति निकिरी अचे हा, शबीर साईं राति निकिरी अचे हा, इस्तक़बाल ज़रूरी हो छा? तव्हांजा प्रोग्राम अहम आहिनि, तव्हांजे वर्करनि सां मिलणु अहम आहे, तव्हांजो मीट दी प्रेस अहम आहे, तव्हांजो पंहिंजो भैयाली जेको तव्हां खणी मार्च, हींअर सॼो शेड्यूल डिस्टर्ब थी वियो। अॼोको ॾींहुं ॼण त वियो हलियो हिननि जो, अॼोको ॾींहुं तक़रीबन हिन जो वियो। ऐं हिन वक़्तु जेके कारकुननि में जेका इस्टमना, जेको सुबुह जो टाइम आहे, जेको जिस्म गरम हूंदो आहे, नाश्तो बि कयल हूंदा सभिनी जो, ऐं ॾाढो माण्हू नारा हाणे हे वीचारा 2-2:30 बजे ताईं 3 बजे ताईं जेसि ताईं उहो पचंदो तेसि ताईं थकी अधु त थकिजी वेंदा। उन खां पोइ ॾिसो त छा था कनि। बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे अपडेट कयोसीं ऐं असांजा सीनियर साहब असां सां गॾु आहे। वधीक अॻिते जेका अपडेट हूंदी तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं।